हूंदा त हीउ बाग़ हूंदो हुते वेंदो। पोइ मां मोलाई साहिब खां इहो पुछियो त साईं तव्हां कहिड़े मुल्कनि में हो? हुन चयो त इराक, ईरान, मिस्र ऐं इन्हनि ॾींहंनि में मां इन्हनि मुल्कनि में मां ॾिस। अच्छा, उन खां पोइ मोलाई साहिब वटि हिकिड़ो बाज़ हूंदो हो जो असांजे घरनि खां क्रॉस करे वरी वेंदो हुयो, छो जो हुन ॾींहं में झंग हूंदा ऐं हीउ राग जो शौक़ीन हो। हिन खे ॼाण हुई हिन जा जेको हिन वक़्तु मशहूरु हिकिड़ो सिंध में या हिंद में हले पियो सोना खान बलोच, उहो बि संदसि शागिर्द आहे। ऐं मोलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरे दफ़े हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त मां हिकिड़े दफ़े पके चांग खां हितां ॻाए अचां पियो टांगे ते। जंहिं महिल मां भिरिया में पहुतुसि त उते असांखे आवाज़ु ॿुधण में आयो जीवणी बाई जो। त असां सोचियो त जीवणी बाई अलाए किथे पई ॻाए। पोइ ख़बर पई त तॾहिं भिरिया शहर हिकिड़ो ई रोड हो, रोड ते मेमण आज़ाद जा उन्हनि जी शादी पई ॻाए जीवणी बाई। जंहिं महिल हिननि जो राग भला ॿुधूं था, जीअं मां जंहिं महिल टांगे तां लहां पियो त जीवणी साम्हूं पेर उघाड़े अचे मूंसां मिली। पोइ जेके मेमण आहे उहे मुंहिंजा परस्तार हुआ। मेमणनि चयोसीं तव्हां ॻायो राग। मूं चयो मां न ॻाई, हीअ महफ़िल आहे जीवणी। पोइ जीवणी बाई चयो त उस्ताद ॻायो। पोइ मूं हिकिड़ो ॿ कलाम चई ॻाया। पोइ जेके मूंखे पैसा पिया त जीवणीअ चयो तव्हां खणो। चयोमांसि न, हीअ तव्हांजो महफ़िल आहे, तव्हांजा पैसा। पोइ मूं न खयां, पर महिरबानी मेमणनि जी, छो जो मेमण मुंहिंजा तमामु घणा परसार खाई मोमन जा ऐं भिरिया जा। पर मोलाई ईअं सम्झो त हुन जेके शागिर्द पैदा कया उन्हनि में जेके अनवर हुसैन विस्तरो हुन खां शुरू में थोरो घणो ॼाण वठणु ईंदो हो, ऐं साईं ग़ुलाम करीम विस्तरो हो उहो बि हो। पर मोलाईअ जा अॼु बि तव्हां कलाम ॿुधंदव त हिकिड़े कलाम में मास्टर चंद्र ॻायो आहे त क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार न आहे। हिन उन्हनि ॾींहंनि में मास्टर चंद्र खे जवाबु ॾिनो आहे त क़िस्मत जो जवाबु ॾिनो त दिलि छिॼण जी न आहे। क़िस्मत कई जुदाई पर दिलि छिॼण जी न आहे। उन्हनि ॾींहंनि में साॻियो ई रिकॉर्ड जो जवाबु हिन ॾिनो ऐं तमामु हिकिड़ो सुठो गयो थी गुज़रियो। हिननि खे छॾे थो हेॾा जे न छॾे त हीअ ख़राबु थी वेंदा।